हाणे रुकंदासीं गौसपुर में उनर पुल भरिसां हथियारबंदनि डॉट्सन ते फायरिंग कई आहे, जंहिंजे नतीजे में नौजवान मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अव्हांखे ॾींदा हलूं त गौसपुर में उनर पुल भरिसां हथियारबंदनि डॉट्सन ते फायरिंग कई आहे। फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं गौसपुर मां, जिते उनर पुल भरिसां हथियारबंदनि जी डॉट्सन ते फायरिंग थी आहे। नौजवान मारिजी वियो आहे। गोलियूं लॻण सबबि उस्मान तेगाणी मारिजी वियो आहे। संदसि लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त गौसपुर जी उनर पुल भरिसां हथियारबंदनि डॉट्सन ते फायरिंग कई आहे। फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं बरकत भयो खान जी। बरकत, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त गौसपुर भरिसां उनड़ पुल पुलिस पिकट वटि इंडस हाईवे ते ॿिनि अणॼातल मोटरसाइकिल सवार नकाबपोश जवाबदारनि करमपुर खां कंदकोट तरफ़ ईंदड़ डॉट्सन ते अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी आहे। गोलियूं लॻण सबबि डॉट्सन सवार मोहम्मद उस्मान तेगाणी गोलियूं लॻण सबबि सॾे ते मारिजी वियो आहे, जॾहिं त हमलावर मोटरसाइकिल सवार जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। इतला मिलण बैदि गौसपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश खे पुलिस मोबाइल में खणाए कंदकोट जी सरकारी अस्पताल खणाई वई आहे, जिते ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वेंदो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त जांच करे रहिया आहियूं। कातलनि जी हिन वक़्त ताईं ख़बर न पइजी सघी आहे। पुलिस जो इहो बि चवणु आहे त बिचाराणी तेगाणी खूनी तकरार बि केतिरनि ई सालनि खां हलंदड़ आहे। खूनी तकरार जो कारण इहो बि थी सघे थो। राब्तो करण ते एसएसपी कशमोर अमजद अहमद शेख ॿुधायो आहे त जल्द मक़तूल उस्मान तेगाणी जे कातलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटारे में आंदो वेंदो। जी, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।